ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर खां रिपोर्ट अब्दुल गफ़ार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची डिस्ट्रिक्ट ईस्ट प्रेस क्लब जे सदर गौस मुघियो ऐं मकली वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे समाजी अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा अब्बासी सचल ॻोठ यूनियन कमेटी जे सदर याकूब सोलंकी तरफ़ां पीर किफ़ायत ला बहलवीअ जे तावन सां थाणे बुला खान जे कोहिस्तान जे ॻोठ फैज़ मोहम्मद बरफ़त ऐं ॿियनि इलाइक़नि में ॻोठ जे मोज़ जामशोरो डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर नवाबुद्दीन बरफ़त नियाज़ बरफ़त सां गॾिजी ॻोठ जे 200 खां वधीक ग़रीब मिस्किन माण्हुनि में सर्दी खां बचाव लाइ उन्हनि में बिस्तरा तक़सीम कया विया। उन मौक़े ते प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट ईस्ट जे सदर गौस मुघियो मकली वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा अब्बासी सचल ॻोठ यूनियन कमेटी जे सदर याकूब सोलंकी चयो त सिंध जे ॾूरान इलाइक़नि कोहिस्तान में रहंदड़ ग़रीब माण्हू जेकी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि पर गुरबत हुअण सबबि ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ॾूरान इलाइक़नि हुजण सबबि समाजी कमनि लाइ कमु कंदड़ तंज़ीमूं बि उन तरफ़ घटि वञनि थियूं, जंहिं सबबि मिसकीन मारोड़नि जे को बि सार लहण वारो न आहे। हुननि चयो त असुल इबादत इंसान ज़ात जी ख़िदमत करणु आहे, जंहिं सां दिली सुकून बि हासिल थिए थो। सरहदी वारनि खे बि घुर्जे त उहे ग़रीब लाचार माण्हुनि जी ख़िदमत करण वारे अमल में अॻिभेरा रहंदे पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं ग़रीब मिसकीन माण्हुनि जी कुझु सहायता थी सघे।